हाणे हितां निकिरण जी कर पाण वटि कारतूस भेण थोरा पिया आहिनि कहिड़ो अजणो न आहे मुड़ुस थी मोजणो आहे अकुल खां कमु वठो पाण खे आश्रम वारा चङी तरफ़ खां घेरे रहिया आहिनि कहिड़ो मूं वेस खे फोन करे चयो आहे हुन जा ॿिया माण्हू पहुचण वारा आहिनि तूं पको थी पई अरे जेसीं ताईं हमरा अचनि ॾिस ते असां मरी वेंदासीं अरे जी जी त जहान आहे मां चवां थो हितां निकिरण जी कर अरे तोखे जे भॼणो आहे त भॼ मां पाण ई हिन सां मुक़ाबिलो कंदुसि पहिरियों नक्की करो अचो त खेर आहे न अजी आ भाड़िया बाबल साईं तव्हांजो सिर सलामत हूंदो तव्हां हिते छो आया मूंखे बेगे ॿुधायो त तव्हां भई हिते आहियो इन करे हलियो आहियो तो छा कयो न ॿुधाइण न सुधाइण ही दुश्मन ते हमलो करे ॾिनी बाबल साईं ये भाड़िया छा ॼाणनि कानून मां ये त सिर्फ़ ऐं सिर्फ़ बंदूक जी गोली सां ई सम्झंदा मूं बि सालकनि चयो आहे त कुत्तो छा ॼाणे कणिक जी मानीअ मां हाशिम गई त तकड़ थई पर कम भलो कयो दिल वठो कम कयो छो त ये आईनी बातलन जे लायक हाशिम हाणे जॾहिं कब्ज़ो छॾायो अथई त पोइ ज़मीन खेड़ बि थो ॿई मथा फसल जा खण बि थो सरदार साईं हाशिम भाउ उन्हनि माण्हुनि मां न आहे जेकी पैसे जे करे विढ़ंदा असां त तव्हांजी मोहबत जे करे विढ़ंदा ॻाल्हि ॿुधो तव्हां ॿई ॼणा हाणे हिते मुड़ुस माण्हू थी वियो छा चयो तव्हां ॿिन्ही खे हिते मुड़ुस माण्हू थी वियो ईअं न थिए जो ये बंगुल वारा चोरी छपी अची तव्हांजे मथां हमलो कनि वरी ज़मीन ते कब्ज़ो करे छॾनि छा चयो मूं अखियूं खोले कन खोले रखो चारो तरफ़ निगाह हुजे सरदार साईं जेकॾहिं हाणे आया न त मां उन्हनि जा लाश हिते दफ़न कंदुसि ठीकु आहे दिलावर मुड़ुस माण्हू थी वेहिजो ठीकु आहे हाणे मां हलां थो रेसा पंहिंजे हथ में रह बस कर दूड़े छा थो समझी त मां तोखे गुलनि जा हार पाराईंदुसि अरे जंहिं ज़मीन ते मूं लखे रुपया ख़र्च कया ॾींहुं राति महिनत कई उहा तव्हां महिनत ई मुंहिंजी बर्बाद करे छॾी ज़मीन छॾे भॼी आयो हिते अची मूंखे कहाणी थो ॿुधाई बंदूकड़ी जा ठका ॿुधी चौंपल छॾे तूं भॼी आयो पंहिंजो पाण खे मुड़ुस माण्हू थो सॾाई ॿुॾी नथो मरी असांजी महीननि जी महिनत तो मिट्टीअ में मिलाए छॾी आहे कब्ज़ो तोखां संभालण खां ज़ोर थी वियो
तूं मूंखे ॿुधाई माण्हू खोड़ मां ॿियो माण्हू हथ कया रे सौदा उन्हनि ओचितो हमिलो कयो इन करे असां पाण खे संभाले न सघियासीं अरे ठाहूकुड़ा तव्हां पंहिंजा चौंपल न संभाले सघिया पाण खे तव्हां छा संभालींदो रे सौदा विञायो बि असां आहे ऐं हासिल बि असां ई कंदासीं हिकु हफ़्ते में उन ज़मीन तां शाह ज़माने जा माण्हू भॼाए छॾींदासीं बस रे सौदा वधीक मेणा न ॾे मां ने दिलार हाशिम जो रोशर कंदुसि दुनिया ॾिसंदी हिन शेरड़ो जे आसरे तूं हा मञण हिन जे त लोले में बि लूण नाहे मां त अचायो बि थो ठींगरनि ते अटो हारिया रे सौदा हाशिम ऐं दिलार ऐं सईंदाद खे मां ॾिसी रहंदुसि पर हुन खां अॻु दिलि थी चए त शाह ज़मान खे पूरो करे छॾियां तो में ते एतिरी थूम ई न आहे मूंखे ख़बर आहे तूं केतिरो फने खान आई बंदि कयो हे पंहिंजूं भड़कियूं 8 ॾींहंनि में मूंखे कब्ज़ो खपे न त ॿिन्हिनि जो खेर न आहे हलो डरो ॾिसो छा था हलो तू दरिया खान के डॉक्टर दे वञण लाइ तैयार थियण जो
बंगुल वट आहे या शेरू वट, शाबीर वट आहे या शाहनवाज वट, मुंहिंजो हुन सां को बि सरोकार न आहे। मूंखे सिर्फ़ तपेदार जी बाज़ियाबी घुर्जे। हुनखे कंहिं अगवा कयो आहे, छो अगवा कयो आहे, हुन सां मुंहिंजो कुझु बि न वञे। सूबेदार सुखिया, जेकॾहिं नौकिरीअ इज़त प्यारी थई, ईंदड़ शुनवाईअ ते तपेदार हेठि मुंहिंजी औताक ते हुजे, न त तोसां घटि न थींदी। सरदार साहब, मां तलाश में लॻो पियो आहियां। ख़ैर जंग जाॻियो अथमि। ख़बर न आहे तपेदार खे ज़मीन जी ही वई, अलाए दरिया गिड़काए वियो। तपेदार जो को बि खुर पेर नथो मिले। पुलिस खे सभु ख़बर आहे सूबेदार सुखिया। इहा ॿोली मूंसां न ॻाल्हाए। मां तोखे चङी तरह ॼाणा थो। जेकॾहिं ईंदड़ शुनवाई ते तपेदार खे हिते न वठी आए न, त पोइ ईअं सम्झ तुंहिंजी मुंहिंजी दुश्मनी शुरू। पहिरें नंबर ते दुश्मन जो नालो आहे दरिया ख़ान, ॿिए नंबर दुश्मन जो नालो आहे बंगुल ख़ान, ऐं टे नंबर ते दुश्मन जो नालो आहे सूबेदार सुखिया। तोखे त चङी तरह ख़बर आहे त मूं दरिया ख़ान जो कहिड़ो अचर करायो, छो त मां ज़ालिम दुश्मन खे कॾहिं बि बख़्श न आया कंदो, कॾहिं बि। सरदार साहब, शेरू जा मां सभु ठिकाणा जाचिया आहिनि। बंगुल ख़ान जे ज़मीननि ते बि छापो आयो आहे। तपेदार जो नाव निशानी नथो मिले। सरदार साहब, मां माठ करे न आया वेठो। कोशिश कंदुसि कि तपेदार खे बाज़ियाब कराए सघां। सूबेदार जीअं वणई तीअं वञी कर। जंहिं शइ जी ज़रूरत हुजे घुर मूंखां। गाॾियूं, माण्हू, पैसा ॾोकर खपनि, मां ॾियण लाइ तयारु आहियां। मूंखे हर हाल में तपेदार घुर्जे, तपेदार। सरदार साहब, मूंखे कंहिं बि शइ जी ज़रूरत न आहे। जेका तव्हां ऑफर कयो था, इहा मां पंहिंजे बाला ऑफिसरनि खां बि वठी सघां थो। त पोइ बाक़ी कहिड़ो मसलो आहे जो तुंहिंजो अकुल जवाब ॾेई वेठो आहे। मूंखे लिखी वठ। तपेदार जे अॻुवा में बंगुल जो हथ आहे। जेकॾहिं तूं बंगुल खे बचाइण चाहीं थो, त पोइ सूबेदार सुखिया सिधी ॻाल्हि कर, सिधी, बड़ वखर वारी न। मां तुंहिंजी जान बख़्शा थो। जेकॾहिं तुंहिंजो दिमाग़ कम नथो करे त ॿुधाए, ॾिस त मां कीअं थो तपेदार खे बाज़ियाब करायां। सूबेदार सुखिया, मां कानूनी कम गैर कानूनी तरीक़े सां करणु नथो चाहियां, न त हिकु ॾींहं जे अंदरि तपेदार तोखे बाज़ियाब करे ॾेखारिया आहे। सरदार साहब, जेकॾहिं तव्हांखे बंगुल ते शक आहे त मां ॿीहर जांच करियां। पानी खा। पाणी मूंखे पाणी ॾियो। अरे असां तुंहिंजा नौकर आहियूं छा? तोखे मानी खाराई, पाणी पीआरी। पाणी हेरो, अरे हिन भागे पाणी पिया त मरी न पए। शेरू, पाण हलूं था। पाणी मानी खाई छॾींदो। ये कीअं हलूं? पानी खाए त हिनखे ॿीहर ॿधी था हलो। हाणे हिनखे ॿधी छा कंदासीं? इहा त मोह त थी पियो आहे। अॼु त थियो परे, हाणे त ही हली बि कोन थो सघे। सावा खाइणु चऊं था न, पोइ हिनखे ॿधी था हलूं। ठीकु आहे, हलंदा हलो।
अता तिलावर तू हाँ भेण मां मूंखे अफ़सोस आहे त मुंहिंजे करे शेरू तोसां नाराज़ थी भेण मूं सोचियो त मां तोसां घर मिलण अचां पर इहो सोचे मां तो वटि न आयुसि जेकॾहिं शेरूअ खे ख़बर पइजी वई त मां तो वटि आयो हुयुसि त हू ज़ालिम तोसां वरी विड़े अता तिलावर शेरू इंसान ही ना है शिकल तुम के अल्लाह सां ई इंसानन जी ॾिनी आहे पर अंदर में हू इब्लीस आहे हू तो मूंखे सदाई मारींदो आहे कॾहिं कहिड़े बहाने सां कॾहिं कहिड़े बहाने सां तूं फिकर न कर अता हाणे त मां शेरू जी मारूं खाई खाई पक्की थी वई आहियां भेण अॼु मां तो वटि हिकु कम सां आयो आहियां हुकुम कर मुंहिंजा भाउ कहिड़ो कम अथई अॼु सरदार शाहज़मान मुंहिंजो मोहसिन आहे अॼु जेको मां आज़ाद घुमी रहियो आहियां उहो सभु सरदार शाहज़मान जी महिरबानी सां घुमी रहियो आहे जेकॾहिं सरदार शाहज़मान जो शफ़क़त भरियो हथ मुंहिंजे मथां न हुजे त मां कॾो को मरी वञा अता सरदार शाहज़मान जे अदल जी हाक त मूं बि ॿुधी आहे अॼु सरदार जी ज़मीन ते अवां जे ॻोठ जे वॾेरे बंगुल खान कब्ज़ो कयो आहे उहा ज़मीन त असां बंगुल खान खां वापसि वठी विया पर ज़मीन जा कागज़ बंगुल खान पंहिंजे भाणजे शमीर खान जे नाले कराए छॾिया छा इन मसइले में मां तव्हां जी मदद करे सघां थी हा भेण जे तपेदार ये कूड़ा कागज़ ठाया है वो तपेदार तुंहिंजे मुड़स ऐं बंगुल खान वटि अगवा थियल आहे शाहज़मान जहिड़े फरिश्ते सिफ़त इंसान जी ज़मीन जा जी कागज़ मटाया उन सां बि मुंहिंजो भाउ अहिड़ो ई हश्र थियणु घुर्जे भेण तपेदार बेगुनाह आहे शेरू ऐं बंगुल तपेदार खां इहो ज़ोरी कमु करायो हाणे जॾहिं कोर्ट तपेदार खे घुरायो आहे त उन खां अॻु ई शेरू उनखे अगवा करे अच्छा त इहा ॻाल्हि आहे पर अदा मां ज़ाइफ़ा तुंहिंजी कहिड़ी मदद करे सघां थी मुंहिंजी भेण तूं जांच करे सघी थी शेरू तपेदार खे किथे लिकायो आहे पर अदा मूंखे कहिड़ी ख़बर त तपेदार किथे हूंदो मुंहिंजी भेण तूं कीअं बि करे शेरू खां पुछा कर उनखे ख़बर आहे अदा मूंखे शेरू न ॿुधाईंदो चवंदा न आहिनि थी त ॻाल्हियुनि ॻाल्हियुनि में ॻाल्हि निकिरी वेंदी थी सघे थो त शेरू तोखे सभु कुझु ॿुधाए छॾे मुंहिंजा भाउ तूं दिलजाए कर मूंखे ख़बर पई त मां तोखे ज़रूर ॿुधाईंदसि ठीकु आहे दी हाणे मां हलां थो केरु ॾिसी न वठे ठीकु आहे मुंहिंजा भाउ पर पंहिंजो ख्यालु रखजांइ अल्लाह ख़ैर कंदो पैसनि जी सख्त ज़रूरत आहे